फ़ख्र एशिया क़ायदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 42वीं वरसी के हवाले से पाकिस्तान पीपल्स पार्टी यूसी बिरड़ी जी ऑफिस में क़ुरान ख़्वानी करे मुल्क के पहिरें चूंडियल वज़ीर आज़म के रूह के सवा पहुँचाइण ख़ातिर दुआ घुरी वई। उन मौके ते शाह ख़ालिद सनाउल्लाह भुट्टो, लियाक़त पोज़दार, ज़ैन बुख़ारी, आफ्ताब कलादी, बशीर महर, अब्दुल गफ़ूर शाह, क़ुर्बान बोज़ार समेत पीपल्स पार्टी के जियालन मुल्क के पहिरियों मुतफ़क़ा आइन ॾींदड़ शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी मुल्क ऐं क़ौम लाइ कयल बेमिसाल तारीख़ी ख़िदमतनि ते खेसि ज़बरदस्त ख़िराज तहसीन पेश कंदे चयो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान के एटमी पावर बणाए इस्लामी मुल्कनि के हिकु प्लेटफॉर्म ते इकट्ठो करे इत्तेहाद ऐं इत्तफ़ाक़ जो दर्स ॾिनो। शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो हमेशह दिलनि में यादि आहे ऐं यादि रहंदो। अॼु असां पाकिस्तान पीपल्स पार्टी यूसी बेरड़ी जी ऑफिस में एशिया के अज़ीम लीडर शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी वरसी मल्हाए रहिया आहियूं। क़ुरान ख़्वानी भी कई वई ऐं उन सां गॾु इहो असां वचन वरजायोसीं त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी अज़ीम तरीन क़यादत जेको नज़रियो ॾिनो ऐं जेको आवाम जी ख़िदमत जो जेको अज़ीम उल शान जेको प्रोग्राम ॾिनो उन प्रोग्राम खे अॻिते वधाइण जे लाइ ऐं असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे समूरनि जियालनि ऐं समूरनि जो कारकुननि खे गॾु खणी हलूं ऐं पूरे समाज जे लाइ पूरी सोसाइटी जे बुनियादी हक़नि जी हासिलात जे लाइ जदोजहद खे अञा वधीक तेज़ करियूं। जीअं त अॼु शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, शहीद जमहूरियत शहीद क़ायदा पीपल्स पार्टी जो असां उन शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो के सलाम पेश करियूं था ऐं उन जे क़ुर्बानीनि खे ऐं उन जेके पाकिस्तान जे आवाम जी ख़िदमत कई आहे ऐं उन जे महिनत के ॾिसंदे असां उन्हनि खे सलाम पेश करियूं था। अॼु भी असां उन्हनि सां इहो ई वचन करियूं था त शहीद जमहूरियत शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो असां तव्हां सां गॾु आहियूं ऐं इंशाअल्लाह हमेशह गॾु रहंदासीं। असांजी महिनत, असांजी जदोजहद ऐं जेका तव्हां असांखे हौसलो ॾेई विया आहियो, असां उन हौसले सां असां वाइदो था करियूं त पाकिस्तान जी ऐं पंहिंजे प्यारे वतन जी ख़िदमत कंदा रहंदासीं।